कंडियारो शहर के बाकिर शाह मोहल्ले के रहवासी सैयद मजहर शाह शहरी अवेस मल्हा के मुबैना नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ सैयद मजहर शाह जो चवणु हुयो त कुझु महीना अॻु अवेस मल्हा मूंखे 2.5 लख गॾियल कारोबार लाइ वरिता। हुन मूं सां मुआहिदो कयो त इन पैसनि मां कारोबार कयो वेंदो ऐं कारोबार मां जेको मुनाफ़ो थींदो उहो अधो अधु करे खंयो वेंदो। हाणे कारोबार ते पंहिंजे मुंहुं करे रहियो आहे। जेका मुंहिंजा हक़ीक़ी पैसा 2.5 लख आहिनि उहे बि नथा ॾिना वञनि। पैसा घुरण ते उल्टो अवेस मल्हा मूं ते व्याज जा पैसा ॾियण जो इल्ज़ाम हयो आहे, जंहिं में का बि सदाकत न आहे। मूंखे अवेस मल्हा चेक ॾिनो हो, जंहिंखां पोइ मां मथस केस दाख़िल करायो। मूं ख़िलाफ़ अजाई वावेला करे व्याज ॾियण जो इल्ज़ाम हयो पियो वञे, जंहिं सां मुंहिंजी इज़त खे नुक़सानु पहुतो आहे। मां शरीफ़ सैयद आहियां। मूं अजायो परेशान कयो पियो वञे। मूंसां वॾी नाइंसाफ़ी कई वई आहे। मां नेक मर्द वटि वेही ॻाल्हियूं करण जे लाइ तयारु आहियां, पर मूंसां ठगी कंदड़ शख़्स मुंहिंजी इज़त खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशूं करे रहियो आहे। हुन SSP नशो फ़िरोज़ खां मुतालबो कंदे चयो त साणुसि इंसाफ़ कयो वञे ऐं संदसि हक़ीक़ी पैसा वापसि कराए ॾिना वञनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।